हेलो दोस्तों, अज असां अहमद जी बर्थडे सरप्राइज जे बारे में कहानी ॿुधाईंदासीं। अहमद के हर साल पंहिंजी सालगिरह जो बेचैनी सां इंतज़ार रहंदो आहे। अहमद जी सालगिरह मई खां पोइ ईंदड़ वारे महीने में ईंदी आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था अहमद कहिड़े महीने में पैदा थियो आहे? Can you guess what month Ahmed was born in? जी हाँ, जून जे महीने में। वाह वाह, जून अची वियो। अहमद जी सालगिरह में सिर्फ हिकु हफ़्तो बाक़ी आहे। Do you know how many days are there in a week? बिल्कुल सही, 7 days. There are 7 days in a week. हिक हफ्ते में 7 days हूंदा आहिनि। अहमद पंहिंजी अम्मी खां पुछियो, अम्मी तव्हांखे यादि आहे न हिकु हफ़्ते खां पोइ मुंहिंजी बर्थडे आहे? अम्मी चयो, हा अहमद, मूंखे यादि आहे। हिन बर्थडे ते तुंहिंजे लाइ तमामु ज़बरदस्त सरप्राइज़ बि आहे। छा थी सघे थो ही सरप्राइज़? अहमद सोचियो। मंडे ते अहमद सोचियो शायदि हिन बर्थडे ते हो उॾामी सघंदो, पर अहमद उॾामंदो कीअं? हा, वॾनि परनि जी मदद सां, बिल्कुलु बर्ड्स वांगुरु। ट्यूसडे ते अहमद सोचियो थी सघे थो अम्मी मुंहिंजे लाइ का मज़ेदार शइ ठाहे, पर उहा कहिड़ी थी सघे थी? हा, हिकु तमामु वॾो केक, एतिरो वॾो जेतिरो वॾो मुंहिंजो घर आहे। वेडनेसडे ते अहमद सोचियो त थी सघे थो त हिन दफ़े बर्थडे ते हिन खे तमामु वॾो रॉकेट गिफ्ट मिले, पर उहो रॉकेट में वेंदो काॾे? हा, उहो रॉकेट में वेही चंड ते वञी सघे थो। थर्सडे ते अहमद सोचियो कहिड़ी ख़बर अम्मी अबू मूंखे चरना आइलैंड वठी वञनि, जिते मूंखे मच्छियुनि सां गॾु थरंदे तमामु मज़ो ईंदो। फ्राइडे ते अहमद सोचियो उहो तमामु सुठो थींदो हिन दफ़े हिनखे सालगिरह ते फुटबॉल मैजिकल शूज़ गिफ्ट में मिलनि। हिननि शूज़ खे पाए हो सभ खां वधीक गोल्स करे सघंदो ऐं पंहिंजी टीम खे गेम खटाईंदो। सैटरडे ते अहमद सोचियो थी सघे थो उनखे खज़ाने सां भरियल को बॉक्स मिले। जी दोस्तों, अॼु संडे आहे ऐं अहमद जी सालगिरह बि आहे। अम्मी अहमद खे बर्थडे विश कई ऐं उनजो सरप्राइज़ ॾेखारियो। हैप्पी बर्थडे अहमद, ॾिसो तुंहिंजो सरप्राइज़ अची वियो। अड़े, अहमद जी सालगिरह जो सरप्राइज़ त उनजो प्यारो चाचो आहे, जेको अॼु ई इस्लामाबाद मां आयो आहे ऐं हिन जे लाइ केतिरा ई तोहफ़ा बि वठी आयो आहे। अहमद डोड़ंदो पंहिंजे चाचा जे हंज में वेठो। अहमद हिन सरप्राइज़ जे इंतज़ार में डेज़ ऑफ द वीक बि यादि करे छॾिया आहिनि। तव्हां बि अहमद सां गॾु रिपीट करियो। Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7 days are in a week. I like to sing them quiet. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7 days are in a week. I like to sing them loud. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7 days are in a week. I like to clap them out. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7 days are in a week. I like to stomp them out. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7
proud. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. 7 days are in a week. I'd like to sing